हाणे छद भी खणी थी के मुंहिंजी भी गण कर सुबह खां वठी गिरह कोन खाधो आहे घुमण कोन वियोसि ज़मीन लिखाइणी हुई ज़मीन शहर में भला होटल कोन आछा जो गिरह खाई कोई भी ज़मीन लिखराई आ केर तो खाए शहर जे होटलन जी मानी गिरह वात में विझ मस पेट में गाड़ाट शुरू आहिनि पर बाबा अदा वर त शहर जे होटल जी मानी जी तारीफ़ कंदा आहिनि तोरा ॿाहिरि आहिनि जरिया अन्या पियो न नंढड़ीअ खे लिकाए खाराइजे हा न छा ॾिनो मांस मूं चङी तरह ॾिठो हिन खे तूं छा ॾिनो ॼण मां ई बसि हिन घर जो उधल बाकी आहे न मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध धीउ जे लाइ आणियां धीउ जे लाइ आणियां ऐं तुंहिंजे लाइ न आणियां इहो मुमकिन आहे अम्मा वठी साणे बाबा त मज़ाक पे कई ॾिसां बती वाकई हुयमि या विसरी वई ॻाल्हि भैया अचो अची पठ तूं त आहीं पी जी चमची सदाई तूं हिन जे बारे में रुगो ॻाल्हाईंदी पई भला ही रुस्तम ऐं सोराब नज़र न पिया अचनि ॿाहिरि विया आहिनि बाबा ॾियो त ख़बर ॾे पाणी पिया पाणी पिया ॾे जी बाबा सुबुह लाकू किथे हुयव मोख जी का सारा संभाल लधी अथव या न अचे बाबा सुबुह जो वियासीं सुबुह विया हुआ त बाक़ी हाणे किथे हुयव इते ई ॿाहिरि सारा जी अदा जी अदा पानी तो पियार पानी भी पाण न पीजो हाँ इहो भी तव्हांखे ॿियो को पीआरे तोबा ओबा पाण भी पी सघूं था पर हिनखे हिन लाइ त सवाब थींदुसि पुट जे सवाब जी ॻाल्हि आहे त मां खे चओ न सवाब थींदुसि बाक़ी सारा वेचारी अॼु सुभाणे जी महिमान छो काॾे थी वञे नेठ त पंहिंजे घर वेंदी न छा भला सॼी मिर तव्हां जो ॿेल पोइ कंदी छा पंहिंजे घर कमदार अञा पोइ कयो आहे मां थी अचां थो दग ते मिलियो हो हमरा 5 मिंट में मोटां थो का ग़लति हरकत न कजांइ मूंखे ख़बर आहे तुंहिंजी जज़्बात जी रुस्तम बाबा आ अचे खा बाबा बाबा वठी आयो हूंदो हा घर वियो हुयो न तूं खाधी आहे न अचे पोइ तूं खा अॻ में ही छा है मूंखे पिणे हाणे तुंहिंजे लाइ ऐं तूं वरी हिननि में वेठी विरहा अम्मा अदा वन खां लिकाए खण इहो जुगाए थो हा बाक़ी मूंखां लिकाए खा मां ई ॾाइण आहे हिन घर में खिलो पुट खिलो
कयो ठठड़ू मां ते मां तूं खाधी आहे न हा बसि असांजो मिठो वाद थी वियो सारा वे न बीठी छो आहे बाबा छो आयो कमदार पुट मामा ही कोन मुड़ियो छो छा कई वरी ताही थियो आहे वॾेरे वटि छा हा मखा आज़ार में विझंदो पाण खे बि त असांखे बि मूंखे सारा जो संगत छा पर सारा जे पेरनि जी मर बि न ॾींदोमांसि वॾेरे वटि ताईं थियो आहे त छा थी पियो कहिड़ो वॾे साहिब दुआ जो कढी वठंदो हलो त हलूं सा बाबा अचु रुस्तम बाबा मां बि हलंदुसि बस बस टांटे तपणा चार माण्हू ॾिसंदो आहे तोखे वेहण ईंदो आहे रुगो पियो विरसा विरसा कंदो आहे तूं हिते भलो आहे अल्लाह वाह सफ़ा प्यार सां सम्झाईंदोमांसि ख़बर आहे तुंहिंजे प्यार जी मूंखे अचु रुस्तम अलाए त कहिड़ो मुंहिंजो भाउ खे अची उठ मथे में वेठो अथसि अम्मा तूं रुगो मोकल ॾे बाक़ी इहो उठ कननि मां ईअं छिके कढंदोमांसि जो मामा बानो असल सफ़ा ठीक ठाक वञा त सही बंदूक पेती में पई आहे छोरे खई वञी किथे पंहिंजा सारंग चइबो त तूं सुभाणे हले वेंदे हा सारा सोट हितां वञी करे मूंखे विसारे त न छॾींदे सजण ऐं साणी कीअं सीअ विसरे पर सारंग तूं जॾहिं बि वञण जी ॻाल्हि कंदो आहीं न त मूंखे अणॼातल खौफ़ बि बेपारी जीअं वेढ़े वियो आहे इहो हिक ॿिए खां दूर थियण जो अहसास आहे तूं परेशान न थी मां वञण सां ई अदा सावण खे चाचे वारा न मोकिलींदुसि तुंहिंजे संग जे लाइ ऐं पोइ सभु कुझु ठीकु थी वेंदो सारंग मूं त साह सां गॾु पंहिंजो सभु कुझु तुंहिंजे हवाले करे छॾियो आहे ईअं न थिए त तूं हितां वञी करे माठ करे रही ईअं कीअं थींदो सारा 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 मां तुंहिंजी मजबूरी सम्झां थो ईअं तोखे अकेलो कीअं छॾींदुसि हा ख़ुदा ख़ैर करे जेकॾहिं पर रब साईं कंदो अहिड़ो ॾींहुं न ईंदो सारंग तूं एॾी देर छो कई आहे तो ई त चयो हो त मां हर हाल में अधी सावण खे बाबा वारा न मोकिलींदुसि सारंग मूंखे तुंहिंजो इंतज़ारु आहे मूंखे ॾे बंदूक मूंखे ॾे अम्मा 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 मां चवां थी निपुटी मूंखे ॾे अम्मा छेड़े ते नथो वञा सफ़ाई जे लाइ खई हुई ॾिसेंदी न सारा अम्मा हाणे ख़ैर दलाली में बंदूक खणण नथी ॾे छो तोखे वरी छा थियो आहे कुझु न अदा का त ॻाल्हाए जो तूं था साईं छा थियो आहे वॾेरो आहे त पंहिंजे लाइ आहे को असां करे त न आहियूं वेठा छो छा थियो वरी कुझु न आहे थियो छा चयो वॾेरे चवे पियो त 50,000 जा छा आहे त ॾियो या वरी संग भरे ॾियो बाने खे पोइ विच में उथी नज़ीरे बड़बड़ कई कयो असां उते ई पूरो पर विच में माण्हू पइजी विया हाणे को परेन छा रुस्तम अहिड़ी ताली की उन जो वरी संग लाइ सदू ई न कंदा थथा थियो अञा हथ में ॻाल्हि वई कोन्हे का जो बसि ईअं छेड़े जे थपड़े बीठा हो हाणे इन खां वधीक बर्दाश्त न कंदासीं असां मां घाणी ॾिठोसीं मामे ॾे हाणे त मामे सभु लिका लताड़े छॾिया मां हाणे छाजी बर्दाश्त हा वारो कयो खणो बंदूक कढो वञी मामे जा आंधा
अरे छो जी विरसा विरसा कई थव ॻाल्हियूं ॻाल्हियुनि सां छुटंदियूं आहिनि झेड़े सां कोन छा जूं ॻाल्हियूं? हाँ अञा ॻाल्हियूं कंदासीं जो आहे बि 30 बार खान अजायो वधे तो न्याणीअ खे गारियूं ॾींदो जे मूंखे न अची झुचकी त पुट नज़ीरे सां गॾु पियो हूंदी नालीअ में उन करे चवां थो त सम्झाएसि शिर मथे मां कढी छॾे बस अदा अम जिया नक में नोड़ी न त मामो अहिड़ी मज़ाकूं करे हा पुट वॾो हया अथव मुंहिंजो वॾो ख़्याल था कयो हाणे शर्म ई कोन थो अचेव मूंसां पैसा मुंहिंजो ख़्याल था कनि वीचारा अरे रस्तवा हल अम्मा ख़्वाम खां वेठी असांखे चढ़ाईंदी हा हा हलो हलो ॿाहिरि सॼो ॾींहुं विरसा विरसा मथे में कॾहिं सूर विधो ये बि मामे ते वई हाल आहे छा छा चयो वॾे रे छोकिरा काॾे विया आहिनि? छोकिरा ॿाहिरि विया आहिनि हाणे छो ख़ैर त आहे न वॾेरो चवे पियो त बाने खे संग भरे ॾे या ॻोठ मोल ॾे पोइ तो इहो कोन ॿुधायसि त तो अबे खे टका भरे ॾिना हुया संग जा ॿुधायोमांसि पर तुआरे भाउ अखर ई बचिया त मां हुनजे मुंहं पीते कूड़ थो हणां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मुंहिंजे भाउ खणी अखियूं ॿूटियूं आहिनि मां त चवां थी बनी जो टुकुर ॾीस लालची आहे पाणे वात बंदि करे ईंदो हुनखे पेट में सूरी असांजी बनी जो आहे भेण आसि न तोखे त सभु ख़बर हूंदी किथे इहे ॾस तुंहिंजा त कोन अथसि हा हा हाणे वरी मूं ते शक कजांइ ॼण मूंसां वॾो ठरी खाईंदो आहे न अरे हेॾी बीमार पई हुअसि कॾहिं पुछण पायो दर टपी सभाई चवंदा आहिनि त जॾहिं माण्हू चरियो थींदो आहे न पोइ बि लटा लाहे पंजनि ॾांहुं उछलींदो आहे केरु कोन्हे मूंखे पंहिंजो मूंखे पंहिंजी धीउ ऐं पुटनि खां सवाइ केरु बि कोन्हे मां त चवां थी लालची आहे बनी जो टुकुर ॾींदसि पाणे चुप थी वेंदो बनी थी ॾियारेसि पोइ धीउ जो संग छो नथी ॾिएसि मां मोए नसुअ खे पंहिंजी धीअ जो संग ॾियां जो किथां जो मुंहुं मारियो ॿ ॾींहं घर खां ॿाहिरि त 8 ॾींहं पियो आहे जेल में इनखे केरु ॾींदो पंहिंजो संग धीउ सारा जी बाबा हेॾां त अच पुट जी बाबा ॿुध सभाई हिन न्याणी जे करे वरी बि मां बाने खे बनी आछींदुसि इन लाइ न त मां हुन खां डिॼां थो या ॻोठ मों लॾे वञण खां मां लवायां थो सिर्फ़ हिन जे लाइ जो हो तुंहिंजो भाउ पंहिंजी पाण वटि सांडे रख जानब मूंखे संग खपे संग अरे इहो ॻाल्हाए कीअं थो हा न सारा जापी न जहिड़ो चङो न आहे चलेसि पोरे खे किथे मारची न वञे मुफ़्त में मुंहिंजी हथ बाबा न न जहिड़ो न जानब खान भलो हिन में अथई मुंहिंजो हक़ मूंखे ॾे वॾेरे जो बि साॻियो ई फ़ैसिलो आहे ख़बर आहे मूंखे जेको तुंहिंजो हक़ हुयो न उहो तुंहिंजे पीउ खे मां टकल जी सूरत में ॾेई छॾियो इहो तुंहिंजो कूड़ फ़ैसिले में कूड़ो साबित थी चुको आहे जेकॾहिं पंहिंजो ऐं पंहिंजे पुटनि जो ख़ैर घुरे थो न त संग मूंखे ॾे अता तूं ई छा थो चवीं होश में त आई न आहियां मां तुंहिंजो भाउ जेकॾहिं मां तुंहिंजो भाउ हुजां त संग लाइ एॾा कंडा कटाइया मूंखे बाधा तोखे जेको करणो आहे सो कर संग कॾहिं बि कोन ॾींदोसि पाण ई ॾींदे तूं संग पाण ई ॾींदे
हिकु अखि रोईंदई ऐं ॿी अखि खिलंदई तुंहिंजी तूं संग ॾींदे हीअ आख़िरी दफ़ो तोखे सम्झाइण आयोसि अरे भाउ सां भाउ थी हाणे कन खोले ॿुधी छॾे हाणे असां न असां जूं बंदूकूं ॻाल्हायूं थियूं बंदूकूं हल अचो बाबा बंदूक ॻाल्हाईंदी हिन जी ही तूं ज़ुल्म कयो थी हीअं अचिबो आहे सुठो थियो जो अधावर कोन्हनि खे हू पाणी जे वारे ते विया आहिनि सारा मां तोखे वठण आयो आहियां छा हा सारा अदा सावण असां ॿिनि जी शादीअ खां इनकार करे छॾियो आहे मूंखे भॼी हलण खां सवाइ ॿी वाह नथी सुझे सारा पर तो ई त चयो त मां हर हाल में अॼु सावण खे बाबा वर न वठी ईंदुसि मूं अदा खे घणा वस कया पर अदा मुंहिंजी कोन मञी सारंग मां तोसां मोहबत ज़रूर कई आहे छो त मुंहिंजे दिलि ते मुंहिंजो वस न हलियो मजबूर थी पियसि हुन ई अंग में उहा हद ॿियो जंहिंखे पार करण खां अॻु मूंखे मरणु खपंदो हो पर हाणे मां तोसां हिक विख में न हलंदसि सारा सारा पाण ॿई भॼी हली शादी कंदासीं न घुर्जे मूंखे अहिड़ी शादी जेका मुंहिंजे पीउ माउ जे अरमान सां गॾु उनजी इज़त बि दफ़न करे छॾे मां जेको पंहिंजो सिर तिरीअ ते रखी करे हिन वक़्तु तोखे वठण आयो आहियां मां तुंहिंजो कुझु बि नथो लॻा हाँ पंहिंजो भाउ पंहिंजो घर पंहिंजी मंग सभु कुझु छॾियां थो सिर्फ़ु तुंहिंजे ख़ातिर ऐं तूं मुंहिंजे ख़ातिर न पीउ जो घर नथी छॾे सघी सारा ये कीअं छॾियां सारा ये कीअं छॾियां पंहिंजे पीउ माउ खे जेके मुंहिंजी मामूली तकलीफ़ ते तड़पी पवंदा आहिनि कीअं छॾियां पंहिंजे भाइरनि खे तुंहिंजे हथनि ते मेहंदी ऐं मथे ते मोर ॾिसण जो ख़्वाब ॾिठा अथमि पर मां तोखां बग़ैर हितां वञी करे पंहिंजे ख्वाबनि खे ख़ुदाईअ जे क़ब्रिस्तान में दफ़न नथो करे सघां सारा तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो जेसीं ताईं तूं मूंसां गॾु न हलंदीअ न मां बि हितां कोन चुरंदुसि सारंग ख़ुदा खे मञी था हलियो वञ मां तोखे हथ थी ॿधां भले छा बि थी पवे मां कोन वेंदुसि तोखां बग़ैर सारंग ॾिस मां तुंहिंजी आहियां न तूं था हलियो वञ सारा जेकॾहिं मुंहिंजी आहे त पोइ मूंसां हल न मामा वारनि मुंहिंजे संग जे लाइ बाहि ॿारे छॾी आहे सुभाणे ईअं न थिए त तूं वञ सारंग तूं वञ कहिड़ो आहे सौरभ इहे न आहे ईअं ई आहे बाबा ईअं ई आहे असांजी इज़त महफ़ूज़ न आहे रही न त अॼु ॾींहं ताईं अहिड़ो को ॼाओ ई न आहे जेको असांजे घर चोरीअ लाइ अकेलो दाख़िल थिए सौरभ उहो अकेलो न हो हुन सां ॿ ॼणा ॿिया बि हुआ छा तोखे उर्स पहिरीं न ॿुधायो छा ॿुधायो उर्स ॿुधायो बाबा पर जे चोर हुजनि त टई अचनि न हेॾो परे छो बीहंदा त छा थी सारा न बाबा ईअं न आहे मां त चवां थो असांखे बदनाम करण लाइ यके जी साज़िश आहे
बाबा थी सके तो इहो कमु मामे बाने जे पुट नज़ीर वारनि जो हुजे। मुमकिन आ थी सके थो, पर न रुस्तम न, मां एतिरो किरियल न आहियां जो तव्हांखे बदनाम करण लाइ उहो कदम खणा। वठी आयो आहियां नज़ीर खे। ॾिसोसि, जेकॾहिं इहो कमु नज़ीर जो हुजे हा त हुजे सा न को धक जो निशान। मामा तोखे हिते सफ़ाई ॾियण लाइ न ई घुरायो। रुस्तम आयो आहियां। रुस्तम, सफ़ाई ॾियण मां पंहिंजो फर्ज़ सम्झो पुट, तॾहिं आयो आहियां। हा सही थो चए बानो, सोराब हरू भरू के मिट ते शक करण सही न आहे। बाना खान, मां सम्झां थो त तुंहिंजे छोकिरे जो इहो कमु न आहे। अदावाना, पाण में हिसाब किताब पिया छिकबा, पर हिन ॻाल्हि में त यार तोसां गॾु आहियां मां। हे त मुंहिंजे इज़त ते बि वार आहे। जीअं तो चयो उअं ई थींदो। न आहे ज़रूरत तव्हांजे असांखे मामा, असांजा हथनि में चूलियूं न आहिनि पति जो पंहिंजो। बस ऐं भले ॻोल्हियो ॾोहीअ खे, उन खे ॻोल्हण खां पहिरियों इहो ज़रूरु सोचिजो त हू ॾोही हुयो त हुयो छाजो। सोराब, छॾ यार, जज़्बात छॾ तूं। सोराब, ये बंदूकूं असां वटि बि आहिनि, पर मां इहो चाहियां थो त हिक ॿिए जे मथां सिधियूं न थियनि। इन लाइ जो लश्कामा। हलो नज़ीर, अच बाबा। हेॾे यार, छॾ हाणे जज़्बात खे यार, तूं होश मां कमु वटि। फिलहाल तव्हां वञी अस्पताल ॻोल्हियो, हुनखे मां ज़ख़्मी कयो आहे, ज़रूरु के अस्पताल में न। मां वञा थो वरी बि उर्स पहिरीं ॾांहुं, पोइ बि सभु कुझु घर में आहे, पोइ बि ॻाल्हि परे न आहे। हलो रे रुस्तम, खुदा जी कमाल पई। हां इकड़ा ना आपस से करे छड़ी खुदा मुके अरे दम ते खड़ो हो जा हां अरे मुके दी आई कोन ने सड़ा पवना। अरे सच्ची गाली लाते हैं दिल के जवे थी घुटने साफ कटी से जा तो अम्मा बचा गया गाली वजा के जो आया के बतलाऊं ना। अम्मा अतिशाणी बधाइया उनका सलाम बढ़िया था। अम्मा ना बेटा ये पाजा पूछ चंगी तरह धोई गई थे मामन्या से गाड़ी ने लेकिन इन्हें ना पालन में तुझे पहले तो फिर निकलो दे चली गई सोची छापी सारा इहो बदमनी जो दाग तो पंहिंजो पाण ते पाण लॻायो आहे। इन खां अॻु जो ई हक़ीक़त सभिनि जे साम्हूं अचे ऐं तुंहिंजा भाइर तुंहिंजो खून कनि ऐं जेल हलिया वञनि। ख़तम करे छॾ पाण खे। हा सारा, ख़तम करे छॾ पाण खे। न न मां पंहिंजे पाण खे न मारींदसि। हू त मुंहिंजा ॿाहिरि आहिनि
तो मुझे मदद सार है वो मुझे जो मारींदा जे तूं पंहिंजो पाण खे न मारींदी त तुंहिंजा ॿाहिरि तोखे मारे छॾींदा। वो तो मुझे भाई है मैं पंहिंजे पाण खे कौन मारींदा पंहिंजे पाण खे मां। तुंहिंजो ॾोह ई अहिड़ो आहे सारा, छो त तूं जॾहिं का बि न्याणी पंहिंजे दर जी चांवर टपंदी आहे न ऐं कुआरी पेट बंदि थींदी आहे न उनखे क़तल कयो वेंदो आहे। जॾहिं बि कंहिं धीउ पंहिंजी पीउ जी पग लाथी आहे न उनजो अंजाम मौत आहे ऐं तुंहिंजो अंजाम बि मौत ई थींदो। न पर मुझे पेट में जो को बाहर आए वो तो मासूम है बेडोई आए उन्हें तो किसी इज्जत ना ही हो रही उन्हें तो किसी पगम में ना ही भी तो जो पापा से बाहर के मौत दिया जंहिंजो वजूद ई गुनाह जे गंदगी सां भरियल हुजे उहो कॾहिं बि मासूम नाहे थींदो सारा। जंहिंखे तूं मासूम थी चवीं उन ई तुंहिंजी ज़िंदगी में ज़हर भरियो आहे, उन ई तोखे गुनाहगार कयो आहे। पर जेको तुंहिंजे पेट में आहे मुझे पेट में जो बाहर आ वो तो मुझे मोहब्बत की निशानी है उन सारंग की निशानी है जो पंहिंजी जान की परवाह न कंदे न कदे भी मुझे मिलण आयो। उनखे मोहब्बत चवी थी, हवस के मोहब्बत जो नालो न ॾे सारा। इहा मोहब्बत न आहे, इहा मोहब्बत जी निशानी भी न आहे, इहा त गुनाह जी सज़ा आहे जेको तूं पाण पंहिंजी नज़र में कयो आहे। हाणे तुंहिंजे एतिरो परेशान आहे इहो सोच जॾहिं सभिनी खे ख़बर पवंदी त तुंहिंजा ॿाहिरि छा कंदा। ना ना मुझे कई जी रजा मुझे पी मुझे बाहर न लोड़ींदा। अम्मा मुझे मरण दे, मरण दे मुझे मरण दे। तू न मर दिया इन हालत में कयो आहे उनखे कोन छॾींदसि। सारा क्या है वो, सारा क्या है सारंग मां इनखे कोन छॾींदसि, कोन छॾींदसि इनखे मां इनखे उपट कंदसि इनखे। अम्मा उनमें मुझे कहिड़ो ॾोह आहे, सॼो कसूर तो मुंहिंजो आहे। इन कसूर जी ज़िम्मेवार मां पंहिंजो पाण आहियां। मुझे हिन पाप जी ख़बर माण्हुनि ताईं पहुचे ऐं मूंसां गॾु हिन घर खे गंदो कनि। अम्मा मूंखे मरण दे। पंहिंजो पाण खे पंहिंजो घर खे त गंदो करे चुकी आहे। छा बचायो अथई असां जे लाइ? ॿुधाए छा बचायो अथई? अरे पीउ जी इज़त, भाइरनि जी गैरत सभु कुझु त विझे छॾियो अथई। वरी बि त पंहिंजे पाण खे मारे असांखे कहिड़ी मुसीबतुनि में विझंदी आहे। छो असांखे कढा पई आई छा सॼो इहो ॾियो आहे तूं केॾी नासनि सां पाले वॾो कयो। ॿुधायो
कुछ भी ठीक न पियो थे, कुछ भी ठीक न पियो थे। ॿियो ॾींहुं आहे, तव्हां इहो पतो न लॻाए सघिया आहियो त आख़िर असांजे घर में कहिड़ो कुतो चौथो रागे वियो। हिकु हिकु अस्पताल ॾिठी आहे बाबा, हिकु हिकु डॉक्टर ॾिठो आहे, कमीने जो किथे तो नथो पवे। ॿियो ॾींहुं आहे, असां हिकु माण्हू जी ख़बर न लॻाए सघिया आहियूं त आख़िर असांजे घर में घिरण वारो हुयो केरु। ख़बर पइजी वेंदी बाबा, पाणे ख़बर पइजी वेंदी। कान पवंदी, कॾहिं बि ख़बर न पवंदी, छो त असां सां असांजो घर ई सचो न आहे। त असांखे ख़बर छो पवंदी बाबा, छो पवंदी असांखे ख़बर? जॾहिं चोर आहे ई घर में त ॿाहिरि ॻोल्हण में छा मिलंदो? ख़बर पवंदो सिर्फ़ अम्मा खां ख़बर पवंदो। सभाई कारे मरी वई आहे। मूंखे शक पए थो ज़ोराब तूं सही पियो चवे। हाणे आई थी, हाणे मथे सूर लही वियो। धी सारा काॾे कई थी, उहा किथे आहे? वठी जाइसि। पर उनजी त तबियत ई सही न आहे। सभिनि जी तबियत सही न आहे। हाँ, छोकिरी खां कुझु बि न पुछो। मां थो चवां जे मूंखे ज़रो बि ख़बर पई त तूं इन मामले में शामिल आहे त घोटो ॾेई सौ कढंदुसि। मां तव्हां खां आख़िर छो लिकाईंदसि, छो लिकाईंदसि तव्हां खां कुझु? ज़ोराब, हाणे ॻाल्हि ॿुध, ॿई ॿुधो गौर सां। हाणे सारा जी शादी जी तैयारी शुरू कर। उनजे नज़ीर सां मां बाने सां ॻाल्हाया चाह थो। न बाबा न, इहा ॻाल्हि सही न आहे। इन में आख़िर वीचारी सारा करोड़ो। रुस्तम, जंहिं घर में पुट ॿेर पकल हूंदी आहे न, उन घर में भितर ऐं छाबड़ू ईंदा रहंदा आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि तो ॿुधो। जेकॾहिं बस तूं कर, न ॻाल्हाए विच में। बाबा सही थो चवे, माण्हुनि जे वातनि खे बंदि करण जो इहो ई वाहिद तरीक़ो आहे बस। पर बाबा, इहो कमु त पंहिंजे ई झुगे खे हथ सां बाहि ॾियण जे बराबरि आहे। जंहिं माण्हूअ खे रुस्तम, ही कमु मां पंहिंजे झुगे खे बाहि ॾियण लाइ न पियो कयां, बल्कि पंहिंजे अंदर में बरंदड़ बाहि खे थधो करण लाइ पियो कयां। झुगे त मां उन खे बाहि ॾींदुसि जंहिं मुंहिंजे झुगे ते चणिग उछलाई आहे। रुगो ख़बर पए, मूंखे ख़बर पवे। ख़बर पवंदी, ज़रूर ख़बर पवंदी बाबा, छो त जेके ॿ माण्हू हुन सां ॿिया गॾु हुया, उन्हनि में ज़रूर को न को असांजी पुठ। सही तो चए रुस्तम, ज़ोराब सही तो चए। ठीकु आहे, त पोइ हाणे इहो ई तय आहे, जेको मां फ़ैसिलो कयो, मां वञा थो बाने वारनि ॾे, ऐं तव्हां वरी बि उर्स पहिरीं खे पेर ॾेखारियो। तव्हां वञो, वञो हुन कम सां जंहिंसां मोकिलियो मां, वञो तव्हां। बाना खान यार, मां पाण तव्हां ॾे पिया आयुसि ऐं तव्हां अची आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी यार। तूं आहे या मां? ख़ैरात आहे, ॻाल्हि मिड़ई साॻी आहे। बाना खान यार, उन ॾींहुं कुझु मिड़ई घणो थियो, माफ़ कजांइ यार। ख़ैरात आहे, मुंहिंजे लाइ तूं साॻो वॾो ज़ालिब आहीं। पाण में ॿई भाइर आहियूं, हूअं बि लठ न आहे, पाणी जुदा न आहे थींदो। बाना खान, ठगे खे सिंग पंहिंजा कॾहिं बि बार न आहिनि लॻंदा यार। वसऊं मिट खां उहो न वेंदो आहे। पर यार, मां नज़ीर जे प्रकारनि जे करे पई तोखां भॻुसि।
अदा तव्हां दिलि जाए कयो भला शादीअ खां अॻु इहे और ज़रायूं असां में पियूं बिल्कुलु पर ॾिठी शादीअ खां पोइ जॾहिं न बचड़नि कंध वरितो कीअं सिधा ऐं सही थी वियासीं बाना खां न बस पोइ तूं 5 ॾींहं रखी 6 ॾींहं तारीख़ लाइ हलियो वॾी महिरबानी अदा लख थोरा तुंहिंजा हलो त पोइ हाणे मूंखे इजाज़त हलो 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 त तव्हां सां अॻिते हलंदुसि ख़ैर आहे तव्हांजो मां हलां थो न अचो ईअं वरी कीअं थी सघंदो बाना खां न ॿिया बड़े ख़ैर लॻा पिया आहिनि मौला ख़ुशि कयो केॾी न्याणी प्यार में पढ़ पाले वॾी कईसीं केॾा अरमान कया हा दिलि में त मां पंहिंजी न्याणीअ खे हथनि ते मेहंदी लाए ॾाढ बावड़ ॾेई ऐं मां हुनखे पंहिंजे घर में शादी करे ॾींदसि अम्मा अम्मा मां तो तेरी थी पवा अम्मा अम्मा मां तुझे बाहों थी बता मां ये शादी नहीं करने समा मां ये शादी नहीं करना तू इहा शादी न कंदी है अयो तुझे सब कुछ बचाइण जे लाइ त मां कयां पई न त तोखे ख़बर आहे न त मां इन मिटीअ जे खिलाफ़ हुयसि पर अम्मा माठ कर रे ये समझ तुझी मां मरी वई तुझी कुछ न ॿुधो साणे मां तो मुझे अरमान हलते पानी विझी छॾियो आहे तू चुपचाप करे या शादी कर समझी न इन में तुझी ऐं तुझे ॿार जी भलाई आहे मां ये शादी कौन करे आदा छो ॿाहिरि विया आहिनि ॿियो त ख़बर तुंहिंजो इहो भाउ सारंग जीअरो आहे या मरी वियो जेकॾहिं जीअरो आहे न त इनखे चइजे त हेॾे मुंहुं न करे मथां पोइ भाउ जे लाश जा ॾबा ॻोल्ही थो वठी चाची मां हिन इलाही चाची ॾे आयुमि सारंग जो सॻु वठण सारंग जो चुप कर वे हिकु लफ़्ज़ न कुझु चए अचल पाण खे ॾिठो कंदे असां ते पाणे सां हा करे छॾी हाणे चाची सारंग जी शादी नज़ीर सां या त सारंग जी ख़ुशियुनि जी बर्बादी आहे बर्बाद तुझे भाउ कयो आहे मुंहिंजी ॾियारी ते इन भोव खां त मूं ॻाल्हि खे गीत ॾेई छॾी अथव पियो न त किथे रत रत जो वेरी नथी पवे ऐं मुंहिंजी सारा ख़ुशि न वञे वज़ीलत आहे न तुंहिंजे भाउ जी त उन राति में असांजे घर न पियो आहे अड़े रे चइबो त उन राति हू तुंहिंजो भाउ सारंग हुयो पूरे राति जो असांजूं भितियूं टपे ऐं तो जो मौत न लॻो असांजे घर बीठो न छोड़े सोट पंहिंजी गंदी ज़बान सां संग छा छोड़े सोट सोच जा पुट निकल ॿाहिरि हल छा थियो आहे हथ में चकू विधो आहे बाबा उन राति असांजे घर हिन जो भाउ सारंग हुयो कंहिं ॿुधायो तो अम्मा हिन जूं ॻाल्हियूं ॿुधीसीं भाउ मां पंहिंजी सभु ग़लतियूं मञी तव्हां ॾे आयो आहियां निकिर हितां निकिर छा थो अदा छा थो अदा सोराब इहो सची गिरत ते वार आहे
पेड़ के न मारो अरे की अम्मा मारो मां तो चाहे परे छी मारे रो पेड़ से दी नहीं जाओ परे थी अच्छा दी मत मां जवा तो परे थी बस तो चलियो बाबा अच्छा चले जाओ उसे हाँ छा बाने असां कहिड़ो कंध खणी जी सघंदासीं बाबा हाँ इन खां त भलो आहे कि खूह में वञी टुपो ॾियो या बंदूक खोली कॾहिं खे मारे अचूं हाँ बाबा हाँ अहिड़ी ज़िंदगी खे त मौत भलो आहे जो असां माण्हू सां नज़रूं मिलण जहिड़ा ई न रहूं बाबा बाबा जिनके ॿाहिरि को फूंदो बि न ॾींदो आहे उहे बि असांजी चित्रूं कंदा उहे बि असांजी चित्रूं कंदा बाबा प्यार हीअं कयो जो बंदूक भरे मूंखे हणो छो त मूंखे उन नागिन लॻियो आहे जंहिंखे धीउ न पर मां पुटु सम्झी पालियो तव्हां पुटनि खां वधीक भायो हुनखे मां अॼु उन अहिड़ो करे छॾियो आहे जो मां कदे खण जहिड़ो न रहियो आहे जोराब जॾहिं मां मरां त सारा खे मुंहिंजो मुंहुं न ॾेखारिजांइ बाबा 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 खुदा के वास्ते ये जुल्म न कयो बाबा बाबा मूंखे एॾी वॾी सज़ा न ॾियो बाबा न ॾियो एॾी वॾी सज़ा सभाई जी वठी वञी लॻे हितां मां हिन जो मुंहुं ॾिसण नथो चाहियां बाबा 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 सारा जब भी मुझे तड़पा करे चलिए